डिप्टी डायरेक्टर तिब हकीम सजाद पारा अदाकार हुमेरा असगर सां तालुक बाबति ख़बरुनि जी तरदीद कई वई आहे। मीरपुर ख़ास में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सजाद आराई चयो त हुमेरा असगर सां मुंहिंजो या मुंहिंजे पुट जो को बि तालुक नाहे। हुन चयो त सोशल मीडिया ते हलंदड़ ख़बरूं बेबुनियाद आहिनि। अहम ख़बर नाज़रीन सां शेयर कयूं पिया। डिप्टी डायरेक्टर तिब हकीम सजाद पारां अदाकारा हुमेरा असगर सां तालुक बाबति ख़बरुनि जी तरदीद कई वई आहे। मीरपुर ख़ास में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सजाद आराई चयो त हुमेरा असगर सां मुंहिंजो या मुंहिंजे पुट जो को बि तालुक नाहे। हुन चयो त सोशल मीडिया ते हलंदड़ ख़बरूं बेबुनियाद आहिनि। डिप्टी डायरेक्टर तिब हकीम सजाद पारां अदाकारा हुमेरा असगर सां तालुक बाबति ख़बरुनि जी तरदीद कई वई आहे। मीरपुर ख़ास में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सजाद आराई चयो त हुमेरा असगर सां मुंहिंजो या मुंहिंजे पुट जो को बि तालुक नाहे। हुन चयो त सोशल मीडिया ते हलंदड़ ख़बरूं बेबुनियाद आहिनि। डिप्टी डायरेक्टर तिब हकीम सजाद पारां अदाकारा हुमेरा असगर सां तालुक बाबति ख़बरुनि जी तरदीद कई वई आहे। मीरपुर ख़ास में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सजाद आराई चयो त हुमेरा असगर सां मुंहिंजो या मुंहिंजे पुट जो को बि तालुक नाहे। हुन चयो त सोशल मीडिया ते हलंदड़ ख़बरूं बेबुनियाद आहिनि। वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे मीरपुर ख़ास में सिंध टीवी न्यूज़ जे ब्यूरो चीफ नज़ीर पहर सां। नज़ीर, आगाही ॾिजो, सजाद आराई पारां जेका प्रेस कॉन्फ्रेंस कई वई आहे, छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, कराची में पुरस्कार नमूने फौत थियल अदाकारा मॉडल हुमेरा असगर वारो मामलो डिप्टी डायरेक्टर तिब हकीम सजाद जेको चयो आहे त अदाकारा सां संदसि ऐं संदसि पुट जो कॾहिं वास्तो ई न रहियो आहे। सोशल मीडिया ते जेके इल्ज़ाम हणंदड़नि ख़िलाफ़ जेका कानूनी कार्रवाई कई वेंदी। जॾहिं त हिन जो चवणो हो त कराची में जेका पुरस्कार नमूने फौत थी वियल अदाकारा जेको मॉडल हुमेरा असगर जो घर अंदरां जेको लाश मिलण ऐं सोशल मीडिया ते डॉक्टर सुमेर ऐं संदसि घर भातियुनि ते क़तल में मुलविस हुअण वारी हिकु दरख़्वास्त वायरल थियण खां पोइ सिंध जे डिप्टी डायरेक्टर तिब हकीम सजाद आराई पंहिंजे ॿिनि वकीलनि एडवोकेट विशन दास ऐं एडवोकेट मोहम्मद यया आराई सां गॾिजी मीरपुर ख़ास प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त पोर्टल ते हिकु अणॼातल शख़्स पारां दरख़्वास्त रखी वई आहे ऐं साॻिए वक़्तु सोशल मीडिया ते इल्ज़ाम लॻाया पिया वञनि त संदसि पुट ऐं हू पाण हुमेरा असगर जे केस में मुलविस आहिनि। जॾहिं त हिननि जे कॾहिं बि हुमेरा असगर सां कॾहिं बि वास्तो ई न आहे रहियो ऐं न हू कॾहिं जेको वटनि मीरपुर ख़ास आई आहे ऐं न ई हू कॾहिं वटसि कराची जेकॾहिं विया आहिनि। चयो त मीरपुर ख़ास हैदराबाद ऐं कराची में हिकु ब्लैकमेलर टोलो आहे जेको खेसि वॾे अरसे खां जेको ब्लैकमेल कंदो रहियो आहे ऐं इहो टोलो ख़ासि कॾहिं 1 करोड़ त कॾहिं 2 करोड़ जी जेको आहे भतो ॾियण जो मुतालबो कंदो रहियो आहे। हिन चयो त जेको अहिड़नि माण्हुनि अॻु बि जेको मथसि मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा इल्ज़ाम लॻाया आहिनि जेके कूड़ा साबित थिया आहिनि। हिन चयो त सोशल मीडिया ते अदाकारा सां संदसि पुट जी जेका तस्वीर रखियल आहे इहा एडिट थियल आहे। हिन वधीक चयो त सोशल मीडिया ज़रिए मथसि इल्ज़ाम हणंदड़ ख़िलाफ़ जेका कानूनी कार्रवाई जो हक़ रखे थो। हिन अलाकियर खां घुर कई आहे त मामले जी अणधुरी जांच करे खेसि इंसाफ़ फ़राहम कयो वञे। ठीकु आहे नज़ीर, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी।